सब खां अवल आउं तव्हांखे ॿुधायां त ही सोशल सर्विसिस जे हवाले सां ऐं मेडिकल सोशल सर्विसिस जे हवाले सां पाकिस्तान दुनिया जे सभ खां पोइ पियल मुल्कनि में तमामु शानदार मार्कूं खणंदड़ मुल्क आहे, जंहिंमें मेडिकल सोशल सर्विसिस तमामु घटि हुजनि थियूं। असांजो मुल्क फिलिपाइन खां बि पोइते आहे। असां लंडन ऐं अमेरिका जूं ॻाल्हियूं नथा कयूं, पर पाकिस्तान जे अंदरि सोसाइटी में कई अहिड़ा कम बि थियनि था जिते कई सोशल सर्विसिस थियनि थियूं, सोशल कम थियनि था ऐं मेडिकल जे मैदान में उन्हनि सोशल सर्विसिस जे करे तमामु अहम जेके वाक़िया, अहम जेके कम, अहम जेके इवेंट्स आहिनि उहे उन्हनि इदारनि जे मार्फत थियनि था। ऐं सभ खां अवल प्रोफेसर डॉक्टर अमजद सिराज साहब खे गुज़ारिश थो कयां त हिन सेशन जे उनवान आहे ऐं मेडिकल जे शोबे में इंतिहाई सरगर्म कारकुन तौरु हू मेडिकल ऐं सोसाइटी ऐं ॿिन्ही जी सर्विसिस खे गॾु खणी या गॾु ॾिसण जी केतिरी कोशिशि करे थो ऐं असांजी सिंध में उन जे बारे में केतिरियूं कोशिशूं थियनि थियूं, इन ते महिरबानी करे ॻाल्हायूं। महिरबानी डॉक्टर अयूब, तव्हांजो तारुफ़ बि करायव ऐं सवाल बि पुछियव। मुंहिंजे ख़्याल में जेको हिकिड़ो ॿ सेशन्स पहिरीं इसाक सुमरो वेठो हो ऐं ॿ टे ॿिया पैनलिस्ट जो नालो मूंखे कोन थो अचे, हींअर महिल यादि नथो अचे। उन में इहा ॻाल्हि तमामु घणी कई वई त जेकी तालीम आहे उन तालीम जे सेक्टर खे तमामु घणो इग्नोर कयो वियो आहे ऐं उन में ख़ासि करे जेको प्राइमरी स्कूल आहिनि उन्हनि ते जेको तमामु घटि ध्यानु गवर्नमेंटनि ॾिनो आहे। जेतोणीकि हुन अॼु हिकिड़ो फिगर कोट कयो 250 अरब रुपया जेको सिंध गवर्नमेंट ख़र्च थी करे साल में, अगरि जे 250 अरब रुपया ख़र्च थी करे त पोइ उहो ऑब्वियसली असांखे नज़र नथो अचे जॾहिं असां पंहिंजी इस्पतालूं ॾिसूं था। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी वॾे में वॾी जेकी मुश्किल असांजे बहैसियत क़ौम आहे उहा इहा आहे त असां इंडिविजुअली घणो कुझु करे सघूं था ऐं करियूं बि था, ऐं पर इज्तिमाही तौर ते जेको वधीक इम्पॉर्टेंट आहे त इज्तिमाही तौर ते असांखे को कमु करणु खपे, उन में असां थोरो पुठिते पियल आहियूं। डॉक्टर रुफीना ब्रेस्ट ते कमु करणु शुरू कयो, मूं हिकिड़ो कोलोरेक्टल यूनिट खोलियो सिविल हॉस्पिटल में, ऐं ॿियूं घणेई असां पंहिंजे हिकिड़ा NGO ठाहे असां पंहिंजो कमु कयो। उन में खोसे साहिबु जॾहिं कयो पिए प्रोग्राम त उन में हिकिड़े हंधि इहो चयो त एतिरो वॾो कमु आहे जो हिकिड़ी का NGO अगरि को कमु कंदी त उन सां को ख़ासि फ़र्क़ु कोन पवंदो। मुंहिंजे ख़्याल में फ़ारसी में चवंदा आहिनि कतरा कतरा दरिया में शब्द, ऐं सिमिलरली सिंधीअ में हुनखे चइबो आहे फुड़ी फुड़ी तला। सो हाणे असां पंहिंजे हिसे जो कमु कंदा कोन आहियूं, पर पोइ असां सॼी जेकी असांजी फोकस हूंदी आहे त गवर्नमेंट असांखे इहो करे ॾिए न। आउं तव्हांखे ॿुधायां थो त दुनिया जे कंहिं बि मुल्क में जेकी सिहत आहे उहा ईअं कोन्हे फ्री जीअं तव्हां वटि फ्री आहे। इहो हिकिड़ो वॾो मार्को बि आहे त तव्हां वटि हेल्थ फ्री आहे, पर उनखे मॉनिटरिंग जेकी आहे उनजी तमामु लैकिंग आहे। आउं हिकिड़े ॻोठ में झोल जे वेझो हिकिड़े ॻोठ में ताज़ियत ते वियुसि, हिकिड़ा रिंद गुज़ारे वियो हिकिड़ो साहिबु असांजो दोस्त हुयो झोल वटि, त आउं उते जॾहिं वियुसि त उते हिकिड़ी इस्पताल हुई जेका बेसिक हेल्थ यूनिट हो, सो रूरल हेल्थ सेंटर खां हिकिड़ो नंबर अॻियां हुई। उन ॾांहुं जेको रस्तो हो वञण वारो उहो अहिड़ो त भॻल टुटल हुयो जो मूंखे शर्म अची वियो। ऐं उते हिकिड़ी पोयां गाॾो बीठो हो हिकिड़ो, उन गाॾे ते पोयां लिखियो पियो पेजारो, ऐं उहो असुलु गॾह गाॾो हो, ऐं उहो गॾह गाॾो वॉज रिस्पॉन्सिबल टू ट्रांसफर पेशेंट्स फ्रॉम मेन रोड खां वठी इस्पताल ताईं। उहो पजारो जेकी हुई गॾह गाॾे जी पोयां जेको गाॾो हूंदो आहे उन में मरीज़ वञी सघियो, हुते ॿियो को रस्तो न हुयो। हाणे
सिहत ते 250 अरब खां बि घणो ख़र्चु थींदो हूंदो। इन में तव्हांखे सॼो जेको मां अक्सर मां एडमिनिस्ट्रेशन में आहियां, हाणे मां ॾिठो आहे न, हर का शइ हणो गवर्नमेंट ते, हणो कंहिं वाइस चांसलर ते, हणो कंहिं प्रिंसिपल ते, पंहिंजी जान छॾाए वञो। तव्हां ईमानदारी सां अगरि पंहिंजे दिलि ते हथु रखी, हेतिरा दोस्त वेठा आहिनि, इलेक्शनूं थींदियूं आहिनि, माण्हू ईंदा आहिनि वोट वठणु, त असां छा घुरंदा आहियूं? साईं मास्तरी खपे। मास्तरी खपे। छो मास्तरी खपे? त पोइवारी कान हूंदी, घोस्ट एम्प्लॉई हूंदो, घर वेठे पघार खणंदो। उन ते कावड़ शुरू में बि कंहिं वक़्त में सियासत में असां सभु कुझु न कुझु रहंदा आहियूं। साईं फलाणो माण्हू तुंहिंजो मरीज़ आहे यार, परचाए ॾे, इलेक्शन में असां कावड़ियो आहे, हलो साईं हलूं था, परचाए था ॾियूं, वञूं त उनजी डिमांड छा हुई? मास्तरी खपे। सिमिलरली ॿियो जेको नेक्स्ट वरी अगरि को ऑप्शन हो त कंहिं इस्पताल में जेको आहे एडमिनिस्ट्रेशन में रखाए ॾे। छाजे करे? जो उते उनखे रुॻो ख़ुदा जो कसम हरामखोरी करणी आहे, मगर उहा हरामखोरी करण जे लाइ जेॾी महिल वरी उहा हरामखोरी थिए थी त पोइ इहो असरु थो थिए त तव्हांखे गॾा गॾा खणी वेंदा, ऐं असां उन में पंहिंजी ज़िमेदारी बिल्कुलु खणण लाइ तयारु न आहियूं। त आउं हुअसि जेको हिन खे वञी उते रखाए आयो हुउसि, ऐं अॼु बि हुनखे नालाइकी ते जॾहिं का सज़ा थी अचे त आउं ई वरी बचाइण वारो मौजूदु थो रहां। त असांजी जेकी ज़िमेदारी एज़ अ नेशन जेकी आहे उहा असांखे बिल्कुलु ओॾीमहिल विसरी थी वञे। छो? उहो मुंहिंजो मिटु आहे, मुंहिंजो माइटु आहे, मुंहिंजो साहुरनि जो माण्हू थी सघे थो, मुंहिंजो दोस्त जो माइटु थी सघे थो। असां इहा ज़िमेदारी जेसिताईं न खणंदासीं तेसिताईं असां, चाहे उहो सिहत हुजे चाहे कहिड़ी बि हुजे, इहे जेके लीडर ओॾीमहिल चयो न, आदि मैसर जेकी हुई, उन छा चयो त इहे लीडरनि खे वोट बि त असां ॾेई था आणियूं न, पोइ असां भला वोटनि खां पोइ पुछाणूं कॾहिं कंदा आहियूं? छा असां कॾहिं बि उन्हनि खे कन्फ्रंट कयो आहे? मूंखे हिकिड़ा के बि सबबु थिया, हींअर कुझु दोस्तनि मुंहिंजे ख़िलाफ़ु हिकिड़ी सोशल मीडिया ते मुहिम हली, उन में लिखियो त माण्हू यार ठीकु आहे पर सहकार कोन कयईं। हाणे सहकार कहिड़ो सहकार खपे? सहकार इहो खपे साईं फलाणो माण्हू अचे कोन थो, तव्हां हुनखे कढी छॾियो आहे, इन खे महिरबानी करे रखियो। हाणे इहो अगरि सहकार आहे त पोइ आउं उन सहकार जो हिसो नथो थी सघां, ऐं इहो ई सबबु आहे। अहिड़ा ई सहकार आहिनि जंहिंजे करे असांजी ॿेड़ी ॿुॾल आहे, ऐं अगरि असां अञा बि पेर न थियनि पंहिंजा झलिया त इहो अञा वधीक फर्दर इट विल, द सिस्टम इज़ ऑलरेडी रॉटन, बट इट विल टेक अ डेप्थ दैट वी विल नॉट बी एबल टू फैथम रियली। थैंक यू। डॉक्टर साहब हिकिड़ी सवली ॻाल्हि कई आहे, इन जो आख़िर में पाण कंदासीं को न को हिसाब सिफ़ारिश जे ख़िलाफ़। डॉक्टर हुज़ूरा शेख, अवां सोशल सर्विसिस जे हवाले सां छा था चओ त पाकिस्तान में सोशल सर्विसिस मेडिकल जी फील्ड में केतिरियूं आहिनि या केतिरियूं हुजणु खपनि? पहिरियों सभिनी वेठल भाउरनि भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। ऐं असां जेकॾहिं सोशल ऐं जेकॾहिं असां उनखे साइंटिफिक वे में ॾिसूं त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जेका डेफिनेशन ॾिनी आहे हेल्थ जी, त उहा इहा न आहे त रुॻो माण्हूअ खे बीमारी न हुजे, पर उहा कंप्लीट जेका तॾहिं थींदी हेल्थ जॾहिं फिज़िकली, मेंटली ऐं सोशली, माना समाजी तौर ते माण्हू स्टेट जेका हूंदी उहा वेलबींग जी सही हूंदी, ऐं उनखे इन्हनि टिनी फील्ड्स में को बि मसाइलो न हूंदो। मीन्स ईअं न आहे त हुनखे रुॻो का बीमारी न हुजे, पर उन बीमारीअ जे करे जेकॾहिं हुनजे सोशल वेलबींग ते फ़र्क़ु पियो आहे, उनजो ख़र्चु थियो आहे उन ते बीमारीअ ते, त उहो बि रिकवर थी चुको हुजे, ऐं उन सां गॾु फिज़िकली बि उहो फिट थियो हुजे। त जेकॾहिं असां इन हिसाब सां हेल्थ खे हलाइणु शुरू कंदासीं त असां जेके डॉक्टर्स अॼुकल्ह रुॻो फिज़िकली इलाजु कनि था, ऐं उन खे पूरो कंदासीं असां जेकॾहिं हेल्थ जी डेफिनेशन खे एज़ अ पढ़ियल ऐं साइंटिफिक वे में, त असांखे पहिरियों सभ खां अॻु में उन सोशल वेलफेयर ते बि सोचणो पवंदो, ऐं उन सोशल स्टेटस छा आहे उनखे बि ॾिसणो पवंदो। ऐं उन ई करे सॼी दुनिया में कॾहिं बि मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां रुॻो हेल्थ खे न ॾिठो वेंदो आहे त फिज़िकली पेशेंट माण्हू असांजो छा आहे, पर उन सां गॾु इहो बि ॾिसंदा आहिनि त उनजी फिज़िकली स्टेटस छा आहे, हू कमाए सघे थो, घर में कमकार करे सघे थो, पंहिंजे कम्यूनिटी खे उनखे हेल्थ खे ऐं फैमिलीअ खे हिकु हार्मोन सां हलाए सघे थो बैलेंस में या न। ऐं उन ई लाइ हुनखे सोशल मदद जी कहिड़ी ज़रूरत आहे।
अनफॉर्चुनेटली जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे त 1953 में पहिरियों दफ़ो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे इहो ख़्यालु आयो त सोशल वेलबींग जे लाइ बि कमु करणु घुरिजे जेकॾहिं असां हेल्थ ते कमु करणु चाहियूं था त उन्हनि यूनाइटेड नेशन खे रिक्वेस्ट कई त असांजे पाकिस्तान में बि सोशल वेलफेयर जो कमु थियणु घुरिजे जेको असांजे हेल्थ खे बूस्टअप करे। ऐं उन्हीअ जे खां पोइ असां वटि पाकिस्तान में कमु शुरू थियो ऐं पहिरियों दफ़ो जेतिरो मूंखे अंदाज़ो आहे त पहिरियों दफ़ो TB कंट्रोल प्रोग्राम में डार्ट्स जे नाले सां ऐं उनखां अॻु में उन्हनि जो सोशल वेलफेयर छो त TB में जेके माण्हू हूंदा उहे कमाए न सघंदा हुआ, कमज़ोर हूंदा, उन्हनि जो इलाजु जेको हूंदो उहो ढिघो हूंदो हुयो त उन्हीअ करे उन्हनि खे पैसे जी वधीक ज़रूरत हूंदी हुई ऐं उन सां गॾु उहा कम्यूनिकेबल डिज़ीज़ हुई त माण्हू सोशली उनखे पाण खां धार करे छॾींदा हुआ त उन लाइ इहो हिते इंट्रोडक्शन ॾिनी वई हुई। ऐं ॾिसंदे ॾिसंदे जेकॾहिं ॾिठो वञे त असां 75 सालनि में उहा जेको सोशल वेलफेयर जेका मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां जंहिंखे असां मेडिकल सोशल वर्क चवंदा आहियूं उहो वधियो त आहे पाकिस्तान में पर जंहिं स्पीड सां वधणु घुरिजे आहे ऐं जेतिरा इदारा NGOs असां वटि कमु कनि थियूं या जेतिरे रिलेटिवली माण्हुनि में तइलीम ऐं सुजागी आई आहे त उन हिसाब सां न वधियो आहे। अमेरिका में उन सोशल मेडिकल सर्विसिस जे करे उन्हनि जी एज में 90 सालनि में 30 सालनि जो फ़र्क़ु आयो आहे पर असां वटि पाकिस्तान में जॾहिं पाकिस्तान ठहियो हुयो त असांजी जेका एज हुई एवरेज में 60 हुई उहा जेका हाणे 66 ते पहुती आहे। इन ई मां जेकॾहिं ॾिठो वञे त असांजो सोशल वेलफेयर वारो जेको इदारो आहे जेको मेडिकल सोशल वेलफेयर करे उहो तमामु स्लो प्रोग्रेस थो करे ऐं जेकॾहिं डॉक्टर साहिबु चयो त गवर्नमेंट खे न ॾिसिजे पर गवर्नमेंट जो कमु आहे त जेकॾहिं फाइनेंशियली नथी करे सघे त घटि में घटि मॉनिटरिंग जेका आहे उहा ज़रूरु करे। इदारनि खे बंदि करण लाइ हेल्थ केयर कमीशन ठहियल आहिनि, PMDCयूं ठहियल आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा इदारा ठहिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजो फ़ाल करे छो त असां वटि छा आहे जो 1953 में सोशल वेलफेयर इंट्रोड्यूस थी, 1990 में 30 मेडिकल सोशल वेलफेयर यूनिट्स कमु कंदा हुआ पाकिस्तान में। अनफॉर्चुनेटली थियो छा जो 1990 खां वठी 1994 में सिंध गवर्नमेंट छा कयो जो सभु सोशल वेलफेयर जा इदारा जेके सिंध में हुया 30 उहे बंदि कयईं जॾहिं त पंजाब में तमामु घणा आहिनि उते 216 या 218 आहे नॉट श्योर पर एॾा आहिनि उहे सभु बंदि करे छॾियऊं। वरी जॾहिं 18वीं अमेंडमेंट आई त जेके वफ़ाक़ वटि इदारा हुया सोशल वेलफेयर जा उहे बि हुननि 4 सिंध खे ॾिना छो त उहे सिंध में इदारा हुया SIUT हे हुई पर हिननि जो जेको कमु घणो हूंदो आहे उहो हूंदो आहे गवर्नमेंट सेटअप में। उन्हनि मां बि हिकिड़ो बंदि करे रुॻो 3 था हलनि। हाणे उहे जेके 3 बि हलनि था त उहे नाले मात्र था हलनि। उसूलनि असांजी जेका सोशल मेडिकल वर्कर्स आहिनि उहे कंहिंखे बि नथा वणनि छो त चवंदा उहे कमु कोन था करे ॾेखारनि। इहा हक़ीक़त ई त उहे कमु नथा कनि पर उन जो मेन रीज़न छा आहे जो उन में जेकॾहिं एम्प्लॉयमेंट इहो असांजो इदारो जेको आहे सोशल वेलफेयर वारनि वटि आहे मेडिकल सोशल वेलफेयर जो बि सर्विसिस जो उहे जॾहिं बि हायर था कनि त उहे मेडिकल प्रोफेशनली पॉइंट ऑफ व्यू खां उन्हनि खे ऑन बोर्ड वठी नथा कनि पर उहे जेके अलाइड में जनरल कैडर में जेके माण्हू खयल आहिनि उहो उन्हनि मां कोई सोशलॉजीअ में ग्रेजुएट आहे को साइकोलॉजीअ में आहे को जेको आहे उहो कंहिं ॿिए एंथ्रोपोलॉजी में आहे उन्हनि खे ट्रांसफ़र था करे छॾनि मेडिकल सोशल वर्क लाइ। तंहिंजे करे उन्हनि खे प्रॉपर जेका आहे प्रोफेशनल ॾियनि ई कोन था एजुकेशन ऐं उन्हनि खां कमु था वठनि। तंहिंजे करे असां सभु अहिड़ा नाउमीद था थी वञूं त चवंदा सोशल मेडिकल वर्कर जेको आहे उहो छा कंदो पर एक्चुअली सोशल मेडिकल वेलफेयर वर्कर जेको आहे न उहो ई मेन बुनियादु आहे मरीज़ जी सिहत जे लाइ जेको कम्यूनिकेशन कंदो बिटवीन डॉक्टर मरीज़ उन जी फैमिली ऐं सोशली जेके इदारा ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत था कनि ऐं उन्हनि खे फंडिंग कनि था उन जे लाइ असां जेकॾहिं उन खे फ़ाल कयोसीं त मुंहिंजे ख़्याल में असांजो जेको हिन टाइम मेडिकल ते जेको ख़र्च थो थिए उहो बि घटिजी वेंदो ऐं असांजा माण्हू ॻोठनि में मां वञी ॾिठो आहे त छा था कनि मामूली हिकिड़ी बीमारी थी उनखां पोइ सॼी उमिरि वेठो आहे बाबा तव्हां छो नथा कमु कयो अदा तव्हां छो नथा कयो। ॿोॾे ज़माने मां वियमि ॻोठनि में चई मुंहिंजो 3 साल अॻु न पिते जो ऑपरेशन थियो तंहिंजे करे हाणे मां कोई कमु न कंदो आहियां।
उन मरीज़ वीचारे खे कोई ॿुधाए ई कोन थो त इहा बीमारी जेका ई ऑपरेशन खां पोइ ख़तमु थी वई आहे, तूं साॻियो ई कमु करे। असांजूं मायूं डिलीवरी करे वेंदियूं आहिनि, जेकॾहिं सीज़रन थी सॼी उमिरि चवंदियूं आहिनि 5 सेरनि वारो जेको गैस जो दॿो आहे उहो असां न खणंदासीं, छो त मुंहिंजो ऑपरेशन थियल आहे। को ग़लतीअ सां उन्हनि जी उमिरि सां या पेट में को बि सूरु थींदो, चवंदा मूंखे ऑपरेशन थियल हो तंहिंजे करे सूरु थियो आहे। त असांखे हिन टाइम ते गवर्नमेंट खां रोई बजट वठण खां वधीक जेका आहे इन अवेयरनेस जी ज़रूरत आहे। ऐं असांजे पाकिस्तान में ऐं स्पेशली सिंध में जेका आहे न सोशल मेडिकल सर्विसिस जे लाइ को बि इदारो जेको आहे उहो सिंसियरली कमु कोन थो करे। सोशल वेलफेयर वारा पंहिंजे हिसाब सां त माण्हू एम्प्लॉय कनि। गवर्नमेंट में जेका हॉस्पिटल्स आहिनि, वॾियूं वॾियूं टीचिंग हॉस्पिटल्स, इवन जॾहिं उन्हनि खे सोशल वेलफेयर वारा पंहिंजा एम्प्लॉय ॾींदा आहिनि, उन्हनि खां कमु कहिड़ो वठंदा आहिनि त तूं वञी दवा डिस्ट्रीब्यूट करे अचु, जेका ग़रीबनि खे पेशेंट वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां मिले थी। तूं वञी रिकॉर्ड रख त केतिरनि मरीज़नि खे असां दवा ॾिनीसीं, पर उन जो जेको असुलु कमु आहे त हुन पेशेंट खे इमोशनली ऐं साइकोलॉजिकली सपोर्ट करे त तुंहिंजी जेका बीमारी आहे उहा ख़तमु थियण वारी आहे। हिननि दवाउनि जा हे फ़ाइदा नुक़सान त आहिनि, पर उन गॾु हे फ़ाइदा थींदा ऐं पोइ तव्हां रिकवर करे पंहिंजी फैमिली में कीअं वेंदव। ऐं जेके मर्द जेके अक्सर मुंहिंजी ज़ाल त हाणे बेकार थी वई, हाणे ॿी शादी कयां, इहो इन ई खे बि एड्रेस सुठे नमूने में सोशल मेडिकल वर्कर कंदो। सॼो घर असांजा तबाह लॻा पिया आहिनि त ससु ऐं नुंहुं पाण में ठहनि नथियूं, त नुंहुं जेका आहे सॼो ॾींहुं कमु नथी करे पई। इहो बि असांजो हिकिड़ो सोशल फैक्टर आहे जेको सोशल मेडिकल वर्कर खे एड्रेस करिणो आहे। पर असां इन ई शइ खे एॾो इग्नोर कयो आहे, न डॉक्टरनि उनखे ॾिठो आहे, न पॉलिसी मेकर्स उनखे सीरियसली सम्झनि था, न ई जेके सोशल वेलफेयर वारा जेके अंधी काणी बजट ॾेई ऐं जेके अंधा काणा माण्हू ॾिना अथनि त उन्हनि ते थोरो कमु कनि, त उन्हनि जी ट्रेनिंग कराइजे, उन्हनि जो रेपो ठाराइजे माण्हुनि सां। ऐं ख़ुदि जेके उहे मेडिकल सोशल वर्कर्स आहिनि न, उहे बि वीचारा सम्झनि था त पघार मिली आहे त रुॻो दवा पहुचाए अचु ऐं वञी ड्यूटी ॾेई अचु। त इहो असांजो वॾो अलमियो आहे, ख़ासि तौर ते सिंध जो। त इन ई ते बि हिकिड़ो सेटअप ठाहिणु घुरिजे। डॉक्टर अमजद जीअं चयो त असां रुॻो गवर्नमेंट ते न ॾियूं, असां पाण जीअं ॿिया सोशल इदारा हलायूं था, ईअं हलाइण लाइ इन खे बूस्टअप कजे, गवर्नमेंट वारनि खे पावर कराइजे त हिननि शयुनि जी ज़रूरत आहे, पोइ डिमांड कजे, पहिरियों पाण उन में रोल अदा कयूं। डॉक्टर रूफीना, ॿ शयूं आयूं आहिनि। हिकिड़ी शइ इहा आहे जेका डॉक्टर अमजद सिराज साहब चई आहे त रुॻो ॿिए ॾे न ॾिसूं, असां पाण बि कुझु कयूं। हर शइ ॿिए ते रखी ऐं पंहिंजी ज़िमेदारीअ खां असां गाफ़िल था थियूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि हीअ आई आहे जेका डॉक्टर हुज़ूरा कई, उहा हीअ त असल में सोशल मेडिकल वर्कर जो कमु दवा पहुचाइण या क्लर्की करणु न हो, पर उनखे मरीज़ जेका आबादी आहे उन सभिनी खे समाजी तौरु सहायता बि करणी ऐं मेंटली ऐं साइकोलॉजिकली उन्हनि जी मदद करे ऐं उन्हनि जे घर ॿार खे ऐं सॼे संसार खे बहितर करिणो बि हो। अव्हां जे ख़्याल में ही जेका इम्बैलेंस आहे असांजी सोसाइटी में, त उन में डॉक्टर जो ऐं सोशल मेडिकल वर्कर जो या उन डिपार्टमेंट जो रोल केतिरो बीहे थो, ऐं अव्हां उन्हनि खे कहिड़ियूं सजेशन्स ॾींदा? महिरबानी अदा। डॉक्टर अमजद सिराज साहब ऐं डॉक्टर हुज़ूर इलाही सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर तॾहिं बि तव्हां असांजो जेको सभिनी खे ख़बर आहे, जेको तव्हां पाण बि हाणे हाईलाइट कयो, त असांजो जेको हेल्थ स्टेटस आहे सॼे पाकिस्तान में ऐं सिंध में, उनखे इलाही जेको आहे माण्हुनि ताईं बेसिक हेल्थ नथी मिले। असांजा ॿ इशूज़ आहिनि हिते। हिकु त बेसिक हेल्थ केयर ॻोठनि में कोन्हे, ऐं ॿियो जेके बि हिते स्पेशलिस्ट केयर बि आहे, उहा बि जेका आहे वॾनि अस्पतालनि में वॾनि शहरनि ताईं लिमिटेड आहे। जेकॾहिं तव्हां एडवांस्ड या स्पेशलाइज़्ड जेके सेंटर्स आहिनि, जीअं तव्हां ऑन्कोलॉजी चओ या हार्ट जा चओ, उहे बि नामी गिरामी वॾनि शहरनि में मौजूदु आहिनि। सिंध में उहे सभिनी खां घटि आहिनि। ऐं उन में असां चऊं था बिल्कुलु गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, पर गवर्नमेंट जेको हेल्थ बजट अलॉट कयो आहे पंहिंजे GDP में, उहो तमामु थोरो आहे। ऐं उन हेल्थ बजट खे बि
ऑप्टिमली जीअं डॉक्टर सिराज साहब ॿुधाइनि पिया त उहो ऑप्टिमली यूटिलाइज़ नथो थिए ऐं उन में इहे गोस्ट डॉक्टर्स ऐं गोस्ट विलेजिस आहिनि जेके डॉक्टर सो कॉल्ड के स्कूल्स में पोस्ट कया जेके कॾहिं बि स्कूल में न विया तंहिंजे करे बेसिक हेल्थ केयर स्कूलनि में कंहिंखे मिली कोन छो जो अधु पघार हुननि खे मिलंदी अधु पघार उहो पटेवालो जेको हुननि जो बिया हफ़्ते साइन कंदो हुयो उहो खणी वेंदो उहो डॉक्टर कॾहिं उहो स्कूल बि न ॾिठो जिते रोज़ु हुनजी अटेंडेंस लॻंदी मे बी गवर्नमेंट जो हिकिड़ो इहो इनिशिएटिव हुयो त ॿारनि खे स्कूल एज खां कोई बेसिक हेल्थ केयर कोई वैक्सीनेशन कोई डेंटल केयर या बेसिक हेल्थ शयूं मिलनि त असांजे नतीजतनि में इहो निकितो आहे त असांजे ॻोठनि में स्पेशलाइज़ जी सपोर्ट या जेका हुजे उहा त ॻाल्हि ई नथा कयूं असांखे जेके बि एडवांस केयर जूं या स्पेशलाइज़ क्लिनिक जूं फैसिलिटीज़ आहिनि असांखे कराची हैदराबाद में ई कोन्हनि उन लिहाज़ सां जेतिरो बर्डन ऑफ हेल्थ आहे असां ते असां कोन लाइ तमामु घटि फैसिलिटीज़ आहिनि ऐं तमामु घटि स्पेशलिस्ट आहिनि ऐं जेके सिंध मां इंटीरियर मां कोई FCPS कनि था स्पेशलाइज़ेशन कनि था ॾाढे ॾुख सां चवणु थो पए त उहे सभु अर्बन पॉपुलेशन में रहनि था कनि कोई मोटी पंहिंजे शहर में ॻोठ में वापसि वञी सर्व नथो करणु घुरे जेकॾहिं असां पंहिंजो थोरो बि टाइम वापसि वञी पंहिंजे ॻोठनि खे जितां पढ़िया आहियो जितां पैदा थिया हो उते बि ॾियणु शुरू कयो त शायदि कंहिं हद ताईं उहा हेल्थ मिली वेंदी असां कराचीअ में वेठा चऊं था न न रूरल एरियाज़ में हे प्रॉब्लम कोन्हे केतिरा रूरल एरियाज़ वारा माण्हू आहिनि जेके अफोर्ड करे सघनि था कराचीअ में अची वॾी अस्पतालनि ताईं पहुचनि त नतीजतनि उन्हनि खे बि जेको आहे उहा स्पेशलाइज़ क्लिनिक ऐं पोइ ज़ाहिर आहे जॾहिं असां ॾिसूं था त असां वटि एडवांस डिज़ीज़ में था अचनि उहो एडवांस डिज़ीज़ में अचनि हुननि जो लैक ऑफ इंफॉर्मेशन बि आहे लैक ऑफ फैसिलिटी आहे लैक ऑफ अवेयरनेस आहे ऐं जेकॾहिं अवेयरनेस बि आहे त हुननि वटि उहे उन्हनि स्पेशलिस्ट डॉक्टर ताईं पहुचनि उन्हनि खे अफोर्ड करणु ॾाढो ॾुखियो थो थी वञे त असांखे कराचीअ में या वॾनि शहरनि में एटलीस्ट जेके सिंध जा वॾा वॾा शहर आहिनि सो कॉल्ड यूनिवर्सिटीज़ आहिनि पर तव्हां उन्हनि शहरनि जूं इंटीरियर में वञी यूनिवर्सिटी जी स्टेटस ॾिसो उते वॾियूं हेल्थ यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हियूं थी कयां उते उन्हनि खे एवरेज लेवल सर्विस बि नथा ॾेई सघनि त उहे माण्हू असांजा मजबूर थी वापसि कराची ई मोटनि था असां वटि अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके गोली खाई पंहिंजे शहरनि मां गोली समेत एम्बुलेंसिस में कराची पुॼनि था त असांखे हिते मिले गवर्नमेंट जा एॾा वॾा वॾा अदारा वॾो अस्पतालूं आहिनि एंड आई थिंक दे आर डूइंग अ ग्रेट जॉब पर जेकॾहिं हो पंहिंजा वर्क आवर्स ॿारहें हिक खां पोइ कोई हुननि खे वॾो स्पेशलिस्ट कोन थो मिले उहो जल्दी हलिया था वञनि शाम जो जेको आहे उहे रहम करम ते आहिनि जूनियर डॉक्टर्स जे त असां हिकु इशू न आहे उन में मल्टीपल इशूज़ आहिनि जेके सभु गवर्नमेंट करे सघे थी पर जे गवर्नमेंट न आहे त एज़ एन इंडिविजुअल as an institutional holder, as a key position holders, we all have to pitch in our efforts. And unme as an individual basis te, as an institutional basis te, asan jetro bhi kare sagu. I fully 101% agree with Amjad Siraj sahab. त फुड़ी फुड़ी तला थींदो आहे तव्हां अॼु शायदि हिकिड़ो स्टेप खणंदो चारि माण्हू जेके तव्हांखे ॾिसंदा त शायदि उहो तव्हां सां मदद कंदा तव्हां सां अॻिते हलण में त जंहिंखे बि जिते बि जंहिं बि तरीक़े से तव्हां हेल्थ खे बेनिफिट ॾेई सघो था स्पेशली रूरल एरियाज़ में आई थिंक इट काउंट्स अ लॉट डॉक्टर रुफीना साहिबा हलंदे हलंदे हिकिड़ो मूंखे सुवालु आहे मूंखे उहा ज़ाती तौर ते ख़बर बि आहे ऐं वियो आहियां उते शिकारपुर में अवां समाजी तौरु हिकिड़ो इदारो ठाहिण जी जेका कोशिशि पई कई उन जे बारे में असांजे हिते जेके वेठल आहिनि या ऑनलाइन ते ई इलेक्ट्रॉनिक डायरी सॼी दुनिया में ई सिंधी ॾिसनि पिया उन जे बारे में जेकॾहिं थोरो तफ़सील ॾेई सघो अदा शिकारपुर में वॾियूं अस्पतालूं आहिनि जंहिंमें उन्हनि जी पर सम हाउ जीअं चुम डॉक्टरनि जी किल्लत आहे या उते जेको आहे पॉलिटिकल एॾो ओवरटेक थी वियो आहे त उन यूनियनियूं ठही वियूं हे ठही वियूं त ग़रीब माण्हूअ खे उते नथो मिले इलाजु मुंहिंजो ॾाढो शहीद अलाबख्श सुमरो हुयो उन जो ख़्वाबु हुयो असां उन्हनि खे मिली त न सघियासीं पर उन्हनि जूं किताबूं पढ़ियूं पंहिंजी ॾाॾीअ खां उन जी ॻाल्हि ॿुधी उन जो ॾाढो शौक़ु हुयो
त के शिकारपुर में हेल्थ केयर फैसिलिटीज़ जंहिंमें RBUT जेका अस्पताल आहे उन्हनि में हुननि हथु विधायो उन्हनि सां, पर उहो असां पंहिंजी ॾाॾीअ खां ॿुधा आयासीं, पंहिंजे वालिद साहब खां। हुननि जो ॾाॾे जो शौक़ु हुयो त काई शाई हिकिड़ी धीअ का डॉक्टर थिए। ख़ैर उन्हनि ॿारनि में कोई न थी सघियो, पर मूंखे ऐं मुंहिंजो भाउ डॉक्टर यूनिस सुमरो के असां पंहिंजी ॾाॾी ऐं पंहिंजे पेरेंट्स जे हुन ते डॉक्टर थियासीं। पोइ असां कराचीअ में अलाह जो शुक्र आहे, उन ज़माने में त इहो ई हुयो छोकिरी पढ़ी वञे जेकॾहिं डॉक्टर थी वई त वॾो कमु थी वियो। पर हालात मिलिया, पंहिंजे वॾनि जी सपोर्ट मिली, सर्जन थी वियासीं। पर मुंहिंजो वालिद साहब खे जेको शौक़ु हुयो, जॾहिं मां मोटियमि आयरलैंड मां ब्रेस्ट सर्जरी ट्रेनिंग करे, बाय द टाइम ही हैड लॉस्ट, ऐं मां हिते कॉन्वोकेशन जे करे अचां पई। उहो 15 ॾींहं पहिरियों डेथ थी वई हुनखे, ऐं मूंखे ख़बर कोन हुई। मां वापसि ॿीहर हिमत न कई त की शायदि मां रही सघां, मां पंहिंजी माउ सां हिते रहियमि। पर उन्हनि शौक़ के, मुंहिंजी वालदा के, मुंहिंजे वालिद के ऐं मुंहिंजे ॾाॾे के, त मां हिकिड़ी अस्पताल पंहिंजे फैमिली सां गॾु ठाही, ख़ासि जे नाले सां। ख़ुर्शीद मुंहिंजी वालदा, हैदर मुंहिंजो वालिद साहब ऐं एस सूमरो अल्लाह बख़्श ख़ासि सूमरे जे नाले सां। ड्रीम इज़ 100 बेडेड फुली इक्विप्ड हॉस्पिटल। ऐं जुनेद जे मरण खां पोइ थोरो डिले थी वियो फॉर वेरियस पर्सनल रीज़न्स, बिकॉज हुनजी फैमिली हुई। पर हाणे वी हैव स्टार्टेड एंड वी हैव स्टार्टेड विद द हम्बल बिगिनिंग। हिन वक़्तु असांखे डायग्नोस्टिक फैसिलिटीज़ आहिनि, आउट पेशेंट आहे, फार्मेसी आहे, लैब आहे, ऐं हिकिड़ो ऑपरेशन थिएटर ऐं नंढो डे केयर सेंटर आहे। दिस इज़ द बिगिनिंग ऑफ फेज़ 1। जेके चैरिटी हॉस्पिटल आहे, असां उनखे कंहिंखे चार्ज न कंदा आहियूं। ऐं दुआ आहे त अलाह मुंहिंजे ज़िंदगीअ में, छो जो मुंहिंजा 3 भाउ रह के ॿिए जे कॾ मां खोई चुकी आहिनि, जेके हिन प्रोजेक्ट में साण हलिया। हिकिड़ो भाउ अञा आहे, अलाह उनखे ज़िंदगी ॾे जो असां हिनखे शायदि पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरो हलाए सघूं। बट ड्रीम इज़ 100 बेडेड। ऐं थोरो इनशाला हाणे थी सघे त अर्ली 24 वील स्टार्ट विद फेज़ 2 ऑफ कंस्ट्रक्शन। डॉक्टर रूफीना सूमरो शहीद अल्लाह बख़्श सूमरे जी पुटी आहे, ऐं असां मोहतरमा जे 2 भाउरनि खां चङी पर वाक़िफ़ आहियूं। उन में हिकिड़ो हो डॉक्टर प्रोफेसर यूनिस सूमरो आर्थोपेडिशन, ऐं ॿियो हो जुनेद सूमरो। आउं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां, पंहिंजा हिसाब आहिनि तारीख़ जा, कुदरत जा। जे अदीअ जा उहे 2 भाउर हुजनि हा त हीउ इस्पताल हिन महिल ठही बि वञे हा, ऐं इस्पताल कम बि शुरू करे छॾे हा। ऐं अदी जंहिं पॉलिटिकल प्रेशर्स जी ॻाल्हि थी करे शिकारपुर में, उन जो ज़िक्र बि न थिए हा। पर असां समूरनि माण्हुनि खे डॉक्टर रूफीना सूमरो जी मदद करणु खपे अख़लाक़ी तौर ते। ऐं असांखे इहा ॻाल्हि शिकारपुर जे माण्हुनि खे चवणु खपे, तव्हां फुड़ी फुड़ी कतरो कतरो करे मदद कयो। बाक़ी त हुननि पाण पंहिंजे सिर ते खईं आहे। हिकिड़ो कमु त इहो आहे जेको, पर मां डॉक्टर अमजद सिराज साहब खां इन सोशल मेडिकल जेका फैसिलिटी आहे उन जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि हीअ पुछणु थो चाहियां त हाणे सिफ़ारिश बि आहे, पॉलिटिक्स बि आहे, बजट बि घटि आहे, उन जे बावजूद बि जे डॉक्टर अमजद सिराज अकेले सिर्फ़ु कुझु करणु चाहे त छा करे सघे थो? अकेले सिर त कुझु बि करणु मुश्किल आहे, तव्हांखे पाण ई ख़बर आहे। ॻाल्हि इहा आहे त सोशल सर्विसिस जो मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां त जॾहिं असां इंग्लैंड में या उन खां पहिरीं आयरलैंड में असां सर्जरी जी ट्रेनिंग पे कई, त उते इस्पतालूं एतिरियूं वॾियूं, जीअं असां वटि सिविल इस्पताल 2000 बेड 1500 बेड ईअं कोन हूंदियूं आहिनि। नंढनि शहरनि में 50 बेडेड हॉस्पिटल हूंदी आहे, 100 बेडेड हॉस्पिटल हूंदी आहे। ऐं लंडन में एॾी जेकी ट्रॉमा एतिरो आहे जो बेड शॉर्टेज तमामु घणी हूंदी हुई। पोइ उते हिकिड़ी मेडिकल सोशल वर्कर हूंदी, उहा असां सां पई विढ़ंदी त जल्दी कर, कंहिंखे डिस्चार्ज कर, ॿुधाए त कहिड़ो माण्हू डिस्चार्ज थी सघे थो त असां इन ते ॿियो असांखे मरीज़ अचे। त असां उनखे जॾहिं चवंदासीं चङो ही मरीज़ आहे
शी इज़ 80 years old, उनखे हाणे नमोनिया उनजो सेटल्ड आहे या उनजी सर्जरी अहिड़ी थी वई आहे जो हाणे वञी सघे थी, हाणे तव्हां भली हिनखे मोकिलियो। त हुननि वटि तव्हां वटि असां वटि हिकिड़ो सिस्टम आहे त वैल्यू सिस्टम, त जंहिंमें असांजो पीउ माउ जो ख़्यालु रखियो वेंदो आहे, असांजी हिकिड़ी फैमिली हूंदी आहे जंहिं ते तव्हां रिलाए करे मरीज़ वापसि था मोकिलियो। हुते नंढी उमिरि में हर को माण्हू पंहिंजी ज़िंदगी पाण वञी गुज़ारींदो आहे, त जेको पीउ माउ आहिनि अगरि उन्हनि मां को हिकिड़ो अगरि हयात आहे, हिकिड़ो फ़ौत थी वियो आहे, त हिकिड़ो अकेलो माण्हू घणो करे जॾहिं बीमार थिए थो त नर्सिंग होम्स जे हवाले थींदो आहे। हाणे जेसि ताईं उनजो सोशल डिपार्टमेंट नर्सिंग होम में प्लेसमेंट नथो करे, पको उनखे हुते बेड नथो मिले, तेसि ताईं भले मां डिस्चार्ज बि करे छॾियां, दैट पेशेंट विल नॉट मूव आउट ऑफ द हॉस्पिटल। सपोज़ करियो त हुनखे नर्सिंग होम जो बेड मिली वियो या हुनजी फैमिली मेंबर को ज़िम्मेदारी खणे थो त आउं पाण वटि थो रखां, उन सूरत में बि मूंखे हुनखे डिस्ट्रिक्ट नर्स ॾियणी आहे जेका डेली वञी हुनजी ऑपरेटिंग साइट जी पटी बि करे अचे ऐं उनजी दवा जो बि ख़्यालु रखे, खणी दवा उनखे नंढी नंढी दॿलियुनि में ठाहे उन डोज़ ठाहे ॾेई खाराए पीआराए पोइ निकिरंदी। किन केसिस में उनजी पैम्पर चेंज करण जी, सफ़ाई करण जी बि ज़िम्मेदारी उन डिस्ट्रिक्ट नर्स जी हूंदी हुई। हिते तव्हां तसवुरु आहे तव्हांखे इन ॻाल्हि जो? हिते तसवुरु तव्हांखे छो न आहे? इन करे जो मां अगेन उहा ॻाल्हि चवंदुसि न त जिते इंडिविजुअल्स इहो कमु इंडिविजुअल्स नथा करे सघनि, इन जे लाइ तव्हांखे सरकार जा जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे पुछा करणी पवंदी त भाई तव्हांजो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे, वॉट इज़ दैट डिपार्टमेंट डूइंग? ऐं आई एम सॉरी, आई डू नॉट एग्री त को बजट जी खोट आहे। सिस्टम जो पार्ट आहियां, हाणे बजट जी खोट न आहे। बजट वञे बि थी, जिन जिन जायुनि ते वञणु खपे उते पहुचे बि थी, हाणे उतां खां केॾां ग़ाइब थी वञे या कमु नथो थिए, उहो कंहिंजी ज़िम्मेदारी भला हुजे? जॾहिं सैलाब आयो त मोरे में जेको आहे सो मां हितां खां पंहिंजी यूनिवर्सिटी जी बस कराए तक़रीबन 50 डॉक्टरनि जी टीम वठी असां सामान बि खयों, तंहिंमें असांजे एलमनाई बि हेल्प कई, मुंहिंजी फैमिली मेंबर्स हेल्प कई। असां वियासीं मोरे अस्पताल जे बिल्कुलु साम्हूं मूं वञी कैंप कई हिकिड़े स्कूल में, ठीकु आहे, जंहिंमें 1100 पेशेंट्स असां हिकिड़े ॾींहं में पे ॾिठा। हिकिड़ो सुवाल थो पुछां त उन अस्पताल मोरे अस्पताल जा डॉक्टर किथे हुआ या मोरे अस्पताल जा पैरामेडिक्स किथे हुआ? अगरि तव्हां अॼु बि मां तव्हांखे खुली दावत थो ॾियां, तव्हां मूंसां गॾिजी हलो, ऐं तव्हांखे जिन अस्पतालुनि जी, जिन यूनिवर्सिटी हॉस्पिटल जी ॻाल्हि पई करे, उते तव्हां पाण वञी ॾिसो, एतिरी यूनियन बाज़ी आहे जो को बि MS जेको आहे उन में कमु करण जी जंहिंमें सलाहियत बि आहे न, उहो बि हथ ॿधे थो भली मूंखां ई ज़ोर आहे। ऐं छाजे करे? जो त हू लोकल पॉलिटिशियन जेको उतां जो आहे, 1 उन जे ज़रिए रखरायल आहिनि, 2 उनजा उहो तक़रीबन लफ़्ज़ नथो इस्तेमालु करणु चाहियां पर छाड़ता आहिनि, ऐं उनखां पोइ हुनजी अञा ताईं उन्हनि जी सरपरस्ती उन्हनि जे मथां हुजे न हुजे उहो क्लेम कनि था। त अहिड़नि माण्हुनि खे जेसि ताईं तव्हां वाउखो न कंदव, ॾिसो सिस्टम इज़ इन प्लेस। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधायां, WHO जी ॻाल्हि कई, हिकिड़ी मीटिंग में वियुसि हुननि जी, मूंखां पुछियो तव्हां वटि सिस्टम छा आहे? अचानक, हालांकि आई वॉज अ सर्जन, आई एम नॉट अ सोशल वेलफेयर ऑफिसर, पर मूंखां पुछियऊं त मूं चयो इंग्लैंड में कमु करे चुको आहियां, मूंखे ख़बर आहे उते छा हूंदो आहे। GP हूंदो आहे, सभिनी खां पहिरीं तव्हांखे तकलीफ़ थी, तव्हां जनरल प्रैक्टिशनर तव्हांजे इलाइक़े उन वटि वेंदो, उहो तव्हांखे रेफर कंदो अगरि जे ज़रूरत सम्झंदो लोकल डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल में कंदो, ठीकु आहे। उन वटि रूरल हेल्थ सेंटर कोन्हे जेको तव्हांजे ॻोठ में आहे, सफ़ा जेको बेसिक हेल्थ यूनिट आहे उहो कोन्हे तव्हां वटि आहे। सॼी दुनिया में इहो कॉन्सेप्ट तमामु घटि जॻहियुनि ते आहे। तव्हां वटि ज़बरदस्त सिस्टम आहे। प्रॉब्लम इहो आहे त सिस्टम खे हलाइण वारा उनजा जेके ज़िम्मेदार आहिनि उनखे नथा हलाइनि, ठीकु आहे। इन सां हिकिड़ो एजुकेशन जो तालुक़ु आहे। IBA सखर यूनिवर्सिटी, तव्हां हींअर हिकिड़ो फेस्टिवल करायो, बि उन में शरीक थियो, कंहिं इंस्पेक्शन कमिटीअ करे उनखे पहिरीं बि ॾिसी चुको आहियां। हिन जी ॻाल्हि वरजाए जेको हिन सवेर चयो अयूब, त यू मस्ट विज़िट आहे। मतिलबु जंहिं माण्हू अगरि IBA सखर यूनिवर्सिटी न ॾिठी आहे
मां सम्झां थो उन कुझु बि न ॾिठो आहे आगा खान इस्पतालुनि जे साम्हूं पती ते बि न आहे। ऐं उन ते असां वियासीं जॾहिं त असां पुछो त तव्हांजा रिज़ल्ट्स छो सुठा न आहिनि, तव्हांजा रिज़ल्ट्स छाजे करे सुठा न आहिनि। निसार सिद्दीकी साहब तमामु ज़बरदस्त कमु करे वियो आहे उन यूनिवर्सिटी ते, पर तव्हांखे इनटेक कहिड़ी थी मिले, तव्हांखे सखर ऐं इन अराउंड एरियाज़ मां जेके स्कूल आहिनि जेके रूरल एरियाज़ में आहिनि उन्हनि जो हाल तव्हांखे ख़बर आहे। उन खां पोइ उहो वियो सेकेंडरी स्कूल में, उहो सेकेंडरी स्कूल जो हाल तव्हांखे ख़बर आहे। उन खां पोइ वियो लोकल कॉलेज में, उन जो हाल तव्हांखे ख़बर आहे। हाणे 12 दर्जा पढ़ी 18 सालनि जो हिकिड़ो छोकिरो तव्हां ॾियो था यूनिवर्सिटी IBA सखर जे हवाले करियो या मुंहिंजे हवाले करियो, ऐं उनखे छा करियां। ऐं उनखे 60% ते घणे भाङे त 60% ते पहुचे ई नथो जेको असांजो एडमिशन क्राइटेरिया आहे। असां मजबूर था थियूं यूनिवर्सिटियूं हलाइणियूं आहिनि, कॉलेज हलाइणा आहिनि, उनखे घटायूं था 50% ते था खणी अचूं। असां पंहिंजी ॿेड़ी पाण था ॿोड़ियूं न। इन करे IBA सखर छा कयो आहे, जेको मां इन करे थो मैंशन कयां, मुंहिंजी यूनिवर्सिटी आहे सिंध जी यूनिवर्सिटी आहे न, ऐं उन मां मुंहिंजी बि हिकिड़ी यूनिवर्सिटी ते ज़िम्मेदारियूं आहिनि, मां उन मां सिखां पियो। हुननि छा कयो आहे 5 कॉलेज 30 स्कूल एडॉप्ट कया आहिनि। हाणे उते हू पाण पढ़ाईंदा, उतां खां ॿार जेके बहितर ॿार उनमें उन्हनि जो लेवल सुठो थींदो त तव्हांखे IBA सखर जो रिज़ल्ट IBA कराची जहिड़ो अचणु शुरू थी वेंदो। त चवण जो मतिलबु इहो आहे त असां वटि इस्पतालूं तमामु रोबस्ट सिस्टम मौजूदु आहे, उनखे हलाइण जी ज़रूरत आहे। तव्हांजो सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जो तव्हां वञी स्ट्रक्चर त ॾिसो, आलिशान स्ट्रक्चर आहे, बट प्रॉब्लम इहो आहे त जेके ऑफिसर्स जेके आहिनि जेके हिन निशानदेही कई अदी हुज़ूर आहे त अलाए कहिड़े डिपार्टमेंट में वांदो वेठो आहे, सरप्लस पूल में आहे, उनखे विझी छॾींदा। उनजी का ट्रेनिंग कान्हे, का कुझु कोन्हे। रिसेंटली मूंसां हिकिड़ो मुंहिंजो मासात वेठो आहे, उन मूंसां ॻाल्हि कई त टंडे जाम में जो असांजो ॻोठु आहे उन में 2 स्कूल जेके आहिनि से मुंहिंजे ॾाॾे मरहूम ते ऐं बाबा जे नाले ते गवर्नमेंट ऑफ सिंध उन्हनि जो नालो रखियो आहे। त उन्हनि जो नालो अची वियो आहे, सिर्फ़ु नाले अचण जे करे मूंखे शायदि एतिरी गैरत अची वई जो मुंहिंजो हाणे इन स्कूल जो ज़िम्मेदारी असांजी आहे। त उन खां पोइ उनजी रिक्वायरमेंट्स ऐं इहे जेसीं असां पाण मालिकी न कंदासीं जेसि ताईं असां इन्हनि माण्हुनि खे आइडेंटिफाई करे ॾिसो। फेसबुक ते हिकिड़ी घोस्ट टीचर जी हिकिड़ी मुहिम हली, तस्वीरूं लॻाइणु शुरू कयूं, माण्हू मूंखे ख़बर आहे अलाए केतिरनि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं, जान छॾायूं त ॻिची थी पए। अहिड़ी तरह सां असां सोशल मीडिया ॾाढो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे। तव्हांखे सुजाग माण्हू आहियो, तव्हां जेके हिते वेठा आहियो, आचर ते पंहिंजे घर खे छॾे हिते वेठा आहियो, त ज़रूरु को दिमाग़ में हूंदो को कीड़ो न जो हिते वेठा आहियो। त माफ़ु कजो इहो लफ़्ज़ मुंहिंजो वात मां निकिरी वियो, पर हक़ीक़त इहा अथव त तव्हां एम्बेसडर्स आहियो हिन कॉन्फ्रेंस जा, जेका असां बाबा जे नाले सां खणी शुरू कराई, पर इहे सिंध जी कॉन्फ्रेंस आहे न। तव्हां हितां वञी जेको तव्हां घोस्ट डॉक्टर आहे, घोस्ट सोशल वेलफेयर जो एम्प्लॉई आहे, घोस्ट वार्ड बॉय आहे, उनजी तस्वीर लॻायो फेसबुक ते, सुभाणे खां इहा तव्हां शुरू करियो। यकीन थो मां तव्हांखे ॼाणायां इहे पाणे भॼी वेंदा ऐं पोइ तव्हांखे हिकिड़ो बहितर लॉट जेको उहो तव्हांखे नज़र अचणु शुरू थी वेंदो। थैंक यू। मूं डॉक्टर रूफीना खे चयो हो त रुगो ॻाल्हि करण सां कुझु कोन थींदो, पोइ वरी हींअर USB में हुनजी जेका इस्पताल ठहे थी 100 बिस्तरनि वारी, सो उहा हिकिड़ी 2 मिंटनि जी वीडियो आहे, उहा तव्हां ज़रूरु ॾिसो ऐं तव्हां पाण बि रूफीनाऊं थियो त बहितर आहे न। ऐं जेके ॿिया मर्द हिते वेठा आहिनि, ख़ुदा वास्ते उहे बि को कमु चङो करणु शुरू कयो जीअं अदी रूफीना थी करे। जी। An initiative of Shahid Allahabak Sumro, the first Chief Minister of Sindh's family, Khurshid Haidar. Allahabak Sumro Hospital is a dream project of a 100-bedded, state-of-the-art tertiary-level hospital aimed at making access to quality healthcare a reality for millions in need. Covering an area of 145,000 square feet, it is located on the beautiful outskirts of Shikarpur, easily accessible by various rural and semi-urban areas. Khas Hospital is a transformative initiative that aims to bridge the healthcare gap and bring superior medical care to rural communities. In these challenging times, we aim to save people the need to travel for better care and strive to respond to health emergencies efficiently. With completion of Phase 1 of the hospital, we have initiated general OPD,
specialist clinics and pharmacy services catering to over 100 patients every day. Equipped with a spacious emergency room, ultrasound and X-ray facilities, an operation theatre and a laboratory, we are committed to provide superior patient care, comprehensive medical services to all ages and guidance to people on their journey to wellness. At CAS, we believe that healthcare goes beyond treating illnesses. It's about restoring dignity, instilling hope, and building a healthier future. Our dedicated team work tirelessly to provide expert care in a safe and welcoming environment. Your support can make a difference. Your contributions will help us purchase new medical equipment, invest in healthcare education and training for medical professionals, maintain our facilities, and complete the project. By donating to our cause, you are contributing to a movement that saves lives, alleviates pain, and restores hope. Join us in our mission to make healthcare accessible to all. Donate generously for CAS. Together, we can make a substantial impact on countless lives. आख़िरी ॻाल्हि डॉक्टर हुज़ूरा खां पुछूं था त सोशल सर्विसिस मेडिकल जे फील्ड में करे छा थियूं सघनि ऐं हिकिड़ो सोशल वर्कर जेकॾहिं डॉक्टर हुज़ूरा थी पए त उनजो फ़ाइदो कहिड़ो थींदो? सभ खां पहिरियों त हीउ जेको सेशन हुयो उहो सेशन ई इन ते हो त रोल ऑफ सोशल वर्कर्स इन हेल्थ, पर असां सोशल वर्कर्स ते जेतिरो ॻाल्हाइणु घुरिजे ओतिरो टाइम बि न हुयो ऐं मूंखे जेको लॻो त असां हेल्थ ते त ॻाल्हायोसीं पर सोशल सर्विसिस जेके हुजनि उन्हनि ते जेतिरो रोशनी विझणु घुरिजे आहे उहा न विधीसीं। ऐं जेकॾहिं असां पाकिस्तानी हिस्ट्री ॾिसूं, जॾहिं त मां ॻाल्हि कयमि त 53 खां शुरू थियो ऐं अचे उनखे 90 में बिल्कुलु ख़तमु करे छॾियऊं ऐं वरी पोइ जॾहिं अमेंडमेंट आई 18 अमेंडमेंट आई त पोइ वरी सिंध खे जेके आहिनि उहे ॾिनऊं 4 सेंटर्स। 90 ताईं 30 हुया जिन मां 0 करे छॾियऊं, वरी 18 अमेंडमेंट में 4 मिलिया, उहे उन मां हिकिड़ो त बिल्कुलु बंदि थी वियो आहे, ॿिया हलनि था। पर मां एज़ अ सोशल वर्कर बि रही आहियां, स्टूडेंट लाइफ में बि रही आहियां ऐं मां पोइ पंहिंजी सब स्पेशलिटी गाइनीअ में MCPS कई, FCPS कई, इनफर्टिलिटीअ में कोर्सिस कया हुयो ऐं सुठी कंसल्टेंट फी कमाए पई सघियमि ऐं कमाइण बि शुरू कयो हुयो। पर पोइ जॾहिं मूंखे हिते गवर्नमेंट जे जॉब में मां डेप्यूटी छंदी हुअमि होॾे जिना में, ऐं मां सिंध गवर्नमेंट में अचणु पई चाहियां त पोस्ट वेकेंट कोन हुई ऐं मां एज़ अ डिप्टी डायरेक्टर TB कंट्रोल प्रोग्राम में कमु शुरू कयो। तॾहिं मूंखे अहसासु थियो त असां जेको सब स्पेशलिटीज़ जे पुठियां भॼूं था ऐं असां पहिरियों त माण्हुनि खे मारियूं था, उन्हनि खे का बि अवेयरनेस प्रिवेंशन जी नथा ॾियूं, उन्हनि खे का बि अवेयरनेस हेल्थ जे स्टेटस जी नथा ॾियूं ऐं असांजे पढ़ियल माण्हू खे बि रुॻो इहो तसवर आहे त जॾहिं बीमार थींदासीं त पोइ डॉक्टर ॾे वेंदासीं, जॾहिं त असां गूगल बि इस्तेमालु कयूं था, असां हर जेके इक्विपमेंट आया आहिनि इलेक्ट्रॉनिक उहे कयूं था, असांजा माण्हू ॿाहिरनि मुल्कनि मां पढ़ी बि था अचनि, मां घुमी था अचनि, पर उन्हनि खे हिते कहिड़े नमूने सां इम्प्लीमेंट कजे उनजी सख़्तु खोट आहे। तंहिंजे करे मूं पंहिंजी स्पेशलिटी गाइनीअ खे पुठिते रखी ऐं मूं इहो सोचियो त मां हिते बेसिक हेल्थ ते कमु कंदमि ऐं सोशल सर्विसिस में कीअं ॿियनि मुल्कनि में, मां ॿियनि मुल्कनि में कमु कयो, हुते मां ॾिठो त सोशल सेक्टर जेको आहे उहो केॾो पावरफुल ऐं केॾो बेनिफिशियल आहे हेल्थ जे सिलसिले में। त मूं वरी आगा खान मां पंहिंजी मास्टर्स कई हेल्थ पॉलिसी मैनेजमेंट में, मां UAE जे बेस्ट हॉस्पिटल में कमु कयो। उते मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे लाइ यकीन ईंदो बि अलाए न, त हिकु दफ़ो शेख खलीफ़े जी सॻी भेण उहा असांजो टर्शरी केयर हॉस्पिटल हुई, त उते आई त उते उनखे इमरजेंसी में ॾिसण लाइ तयारु न हुया, त अकॉर्डिंग टू रूल्स पंहिंजे इलाइक़े जो रेफरल खणी अचे हा, इवन तो हूअ बादशाह जी भेण हुई। त हुन चयो त हिते आई आहियां, मूंखे पेट में सूरु पियो आहे छो त मूंखे पीरियड्स आहिनि, तंहिंजे करे मूंखे महिरबानी करे इमरजेंसी में ॾिसो, पोइ मां ॿिए दफ़े जॾहिं ईंदमि त मां रेफरल लेटर खणी ईंदसि। पोइ उन ई ॾींहुं इतफ़ाक़ सां मुंहिंजी ड्यूटी हुई ऐं मूंखे चयूं त मां ॾिठो त हुन एॾो अपोलोजाइज़ पई करे, हर थैंक्स पई करे ऐं ॿिए दफ़े जॾहिं ॾेखारणु आई मां हुनखे ॾिठो सॼो, ऐं ॿियो दफ़ो वरी फॉलोअप जे लाइ आई त उहो रेफरल लेटर खणी आई। ऐं जेकॾहिं असांजे पाकिस्तान में ॾिठो वञे त असांजूं सोशल सर्विसिस एॾियूं सुठियूं आहिनि जहिड़ियूं UAE में आहिनि या जापान में आहिनि या अमेरिका में आहिनि, उन्हनि खां घटि न आहिनि, थोरियूं ज़रूरु आहिनि पर उन सुठियूं आहिनि। असां वटि फैमिली वेलफेयर वर्कर
जो हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो वियो ऐं उहो ज़बरदस्त हलियो। मूंखे यादि आहे मां तॾहिं हाउस जॉब कंदी हुअमि त असां वटि हारियुनि जो धीअरूं हिकिड़ो हारी हूंदो हुओ, उहो चवंदो मां सुबुह जो उथंदो आहियां ऐं मूंखे 1.5 कलाक लॻंदो आहे, मां हिन धीअ पंहिंजी धीअ खे हिते छॾे वेंदो आहियां, पोइ वञी पंहिंजो हार पोइ कंदो आहियां, वरी मोकल मिलंदी त उनजी धीअ वेही इंतज़ारु कंदी त मुंहिंजो बाबा अचे ऐं उहा उनखे वठी वेंदो हो ऐं उहे वञी कम्यूनिटी में सोशल हेल्थ वर्क कंदियूं हुयूं। ऐं इहा मां लाड़काणे जी ॻाल्हि थी कयां ऐं अॼु लाड़काणे में उहो रीजनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट ई बंदि थी वियो आहे, उहो सखर में शिफ्ट थी वियो आहे। छा लाड़काणे मां सोशल सर्विसिस जी का ज़रूरत कोन्हे का, पर असां उन्हनि खे रियलाइज़ ई न कयोसीं, असां उन्हनि खे ड्यू रेस्पेक्ट न ॾींसीं। असां सोचियोसीं त इहे ग़रीब माण्हू ऐं सोशल जेके अणपढ़ियल माण्हू उहे जेके असां वटि अचनि था उहे बेकार आहिनि, उन ते सर्विस करण का ज़रूरत कान्हे, 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 का ज़रूरत। जाते जॾहिं पहिरियों असां उनजी हेपेटाइटिस बी ऐं सी खे न बचाईंदासीं, पर जॾहिं लिवर तबाह थींदो पोइ उनखे असां मार्केट में आणे ॾेखारींदा त असां हेॾी वॾी ख़िदमत कईसीं। पर जेकॾहिं ॾिठो वञे त जेकॾहिं हेल्थ जी डेफिनेशन आहे त सोशली उन मरीज़ खे जेके असां बचायूं था त छा असां उनखे साइकोलॉजिकली उहो सपोर्ट ॾेई सघिया आहियूं त तूं रिकवर थियो आहे त कीअं आहे, छा उनखां इहो पुछियो थो वञे उन कम्यूनिटीअ में वञी त तूं दवाऊं टाइम ते खाए थो या नथो खाए, या इहो असेस कयो थो वञे त हिन ते जेके 5 ऐं 10 लख लॻा हुआ त ओतिरो हिन कम्यूनिटीअ खे रिकवरी मिले थी या नथी मिले। इहो सॼो कमु तॾहिं ई थी सघे थो जॾहिं असां ॿियनि मुल्कनि वांगुरु हिते सोशल वेलफेयर सेटअप खे इम्प्रूव कंदासीं जेको ऑलरेडी मौजूदु आहे। असांजे हिते चऊं था बीमारी न आहे प्रेगनेंसी, पर प्रेगनेंसीअ ते जेको औरतुनि जे सिहत ते ख़र्चु थिए उहो अधु खां वधीक जेको आहे उहो हेल्थ में औरतुनि जे डिलीवरीज़ इन्हनि ते थो ख़र्चु थिए ऐं उन्हीअ जो ख़र्चु ॿियनि मुल्कनि में कम्यूनिटी केयर्स था हलनि, हॉस्पिटल में रुगो हाई रिस्क प्रेगनेंसीज़ जूं ईंदियूं आहिनि जिन खे ब्लड प्रेशर हाई थी वियो आहे, प्लेसेंटा जेका आहे ओवर हेठि आहे ऐं बाक़ी नॉर्मल डिलीवरीज़ कम्यूनिटीज़ में घर में थींदियूं आहिनि। पर उनजी क्राइटेरिया आहे त उहा जेका उनजी मिडवाइफ जेका आहे उहा उनखे फ़ोन करण खां पोइ उनजी 15 मिंटनि जे अंदरि उते पहुचंदी, जेका हुनखे डिलीवरी कराईंदी ऐं जेके उनखे कॉम्प्लिकेशन थी त उहो हॉस्पिटल खां एतिरो परे हूंदे जो अधु कलाक में उते हॉस्पिटल में पहुचंदी ऐं उन मिडवाइफ खे बेस्ट डॉक्टर जहिड़ी ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे, पार्टोग्राम ॾिनो वेंदो आहे त उहो अप्लाई करे उन ते 3 लाइनियूं हूंदियूं आहिनि त हिकिड़ो त पहिरियों त कॾहिं खां एबनॉर्मलिटीज़ शुरू थी थिए, लेबर जेको आहे नॉर्मल शइ खां पासे थियणु शुरू आहे उन खे वरी असां पोइ अलर्ट थी वञे, उन खां पोइ वरी 2 कलाकनि खां पोइ उनखे एक्शन लाइन ॾिनी वेंदी आहे, उन खां पोइ हुनखे कलाकु ॾिनो आहे त तव्हां 2 कलाकनि जे अंदरि पेशेंट खे इस्पताल में पहुचायो त ख़र्च बि न थींदो आहे, माई वेम घर में बि कंदी आहे ऐं उन जी हर शइ ज़िम्मेवारी हूंदी आहे उन मिडवाइफ जी, उन मिडवाइफ खे एतिरो फैसिलिटेट कयो वेंदो आहे जो उहा पंहिंजो मरीज़ सेफली इस्पताल में पहुचाईंदी आहे ऐं असां रुगो बजट ते था रहूं ऐं का डॉक्टर्स केयर नथा कनि। जेकॾहिं असां इहो कयूं न त असांजो अधु बर्डन वॾनि हॉस्पिटल्स सां ख़तमु थी वेंदो, असांजी 2 हिसा जेका इहा इनकम बची पवंदी। उन ई करे असांखे वरी इहो फैमिली वेलफेयर वर्कर वारो प्रोग्राम जेको गवर्नमेंट जो आहे, लेडी हेल्थ वर्कर जो प्रोग्राम आहे, उहो ईरान असांखां सिखियो, उहे उन मां अलाए केॾो बेनिफिट था वठनि ऐं असांजो लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम मेटरनल चाइल्ड हेल्थ जो नालो ॾिनो, वरी एक्शन प्लान ठही थो वञे, पर असां रुगो ताड़ियुनि वॼाइण में वाह वाह असांजी पाकिस्तानी हेल्थ तमामु सुठी आहे। असांखे रूट ते वञी कमु करिणो पवंदो त प्रिवेंट कीअं कजनि बीमारियूं, टाइम ते कीअं सुञाणजनि बीमारियूं, बीमारियुनि ते ख़र्च खे कीअं घटायूं ऐं उनखां घटाइण खां पोइ जेको बीमार थियो आहे उहो जेको दिमाग़ में रखी वेठो आहे त मां कंहिं कम जे लाइक़ु न आहियां, त उन लाइ इहो उन खे पंहिंजे कम ते वरी लॻाइजे। उन लाइ सोशल मेडिकल हेल्थ वर्कर्स खे यूटिलाइज़ करिणो पवंदो ऐं उन्हनि खे इम्प्रूव करिणो पवंदो ऐं उन्हनि जा इदारा गवर्नमेंट खे बि चई ऐं NGO बेसिस ते बि खोलणा पवंदा जेके ॾाढा सस्ता ऐं सवला हलाए सघजनि था। हाणे ॻाल्हियूं घणो करे साफ़ थी वियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे हीअ करणी आहे, हिते जेके बि माण्हू वेठा आहिनि उहे तव्हां मां जेके बि माण्हू मेडिकल ऐं एजुकेशन जे शोबे में कंहिंजी बि मदद करे सघो था त पंहिंजो पाण खे तब्दील कयो ऐं एजुकेशन ऐं मेडिकल जे इदारनि ठहण में मदद कयो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर अमजद सिराज जी इन ॻाल्हि खे पंहिंजी ॻंढ सां ॿधी छॾियो त असां इनफ़रादी तौरु अहल माण्हू आहियूं ऐं ॿी तमामु ॾुखी ॿोलीअ में चवां
त इनफ़रादी तौर ते असां गैरतमंद आहियूं, पर क़ौमी तौर ते असां में गॾियल अहलियत आहे ई कान जेका असांखे पैदा करणी पवंदी। टी अहम ॻाल्हि हीअ आहे त हिन दुनिया में मेडिकल जे ट्रीटमेंट ते घटि ख़र्च थींदो आहे ऐं प्रिवेंशन या बचाव ते वधीक थींदो आहे। इन करे अचो त जेके बि हुकूमतूं हाणे अचनि ऐं अॼु बि जेका हुजे उनखे चऊं त सिंध जे माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी मिलणु खपे त जीअं उन्हनि में हेपेटाइटिस जो मर्ज़ ई पैदा न थिए। सिंध जे माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी मिलणु खपे जीअं उन्हनि खे आंड्रे ऐं पेट जूं बीमारियूं न थियनि। सिंध जे माण्हुनि खे साफ़ ग़िज़ा मिलणु खपे, साफ़ हवा मिलणु खपे जीअं उन्हनि जे फेफड़नि जा, छातियुनि जा ऐं गले जा बीमारियुनि जा ऐं उनवा जेके आहिनि मुख़्तलिफ़ मर्ज़ पैदा न थियनि। इहो सभु कमु गवर्नमेंट करे सघे थी, पर हिकिड़ो कमु अवां सभु करे सघो था, उहो हीअ आहे त तव्हां टिक टाक जे पुठियां भॼो था, पंहिंजो पाण खे तब्दील कयो। अवां सीरियस थियो। सिंधी क़ौम हिकिड़े तमामु वॾे ख़तरनाक मोड़ ते पहुची वई आहे। उन्हनि जूं जेके मावरूं आहिनि, उन्हनि जूं जेके ॿार ॼणे सघंदड़ औरतूं आहिनि, उन्हनि जे ग़िज़ाउनि जा ख़ुराक जा प्रॉब्लम वधी रहिया आहिनि ऐं तव्हां ईंदड़ 10 सालनि खां पोइ ॾिसंदव त असांजा ॿार बोना पैदा थींदा, स्टंट पैदा थींदा, जिन जो दिमाग़ बि नंढो, जिन जो बुत बि नंढो ऐं जेके दुनिया में कॉम्पीट करे सघण जे लाइ अहल ई न हूंदा। अचो त ईंदड़ नस्ल खे बचाइण जे लाइ ॿिनि शोबनि में पंहिंजो पाण खे तब्दील कयूं। हिकिड़ो एजुकेशन, ॿियो हेल्थ। ऐं अवां सभु हिते सिर्फ़ु हथ मथे खणी अॼु ई वाइदो कयो हिननि 3-4 ॼणनि सां त कंहिं बि खाते में सिफ़ारिश न कराईंदो पंहिंजे ॿार जे लाइ, पंहिंजे भाउ जे लाइ, पंहिंजे धीअ जे लाइ, पंहिंजे भेण जे लाइ। अवां जे ॿारनि जो छा बि थिए उहे पंहिंजे पेरनि ते बीहनि, पर सिफ़ारिश न कराइनि। हथ मथे खणो जेके सिफ़ारिश जे ख़िलाफ़ हुजनि। ऐं तव्हां मूं कंहिंजी बि ख़बर पई पोइ उनजो ख़ैरु न अथव। अवां जी वॾी महिरबानी। ऐं अवां असांखे ॿुधो। मां हाजी हा जल्दी ॿुध, जल्दी अधु मिंट रुगो। हा तव्हां एज़ अ वीसी मतिलबु हिन हॉस्पिटल जे केयर जे ओवरऑल सिस्टम जे बहितरी जे लाइ तव्हां कहिड़ा क़दम खणी रहिया आहियो? सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियणु चाहींदुसि। तव्हां वटि यूरोलॉजी जो हेड डॉक्टर शहज़ाद आर आहिनि। मां पंहिंजे भाउ खे सेप्टेंबर जे महीने में उते ऑपरेशन जो टाइम वठणु वियुसि त ही हैज़ गिवन मी डेट ऑफ 25 December एंड ही आस्क्ड मी टू कम टू NMC फॉर नेक्स्ट डे। उहो मूंखे ॿिए ॾींहं ते प्राइवेट हॉस्पिटल में NMC में टाइम ॾियण लाइ तयारु आहिनि। सर तव्हां एज़ अ डॉक्टर या एज़ अ सिंधी छॾे करे तव्हां हिकिड़ी अथॉरिटेटिव पोज़ीशन ते वेठा आहियो, त एज़ ए अथॉरिटी what 5 steps or 3 steps measure that you have taken so far for the improvement of Jinnah? Thank you. सभिनी खां पहिरीं त तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त जिन्ना इस्पताल जेको आहे उहो हिकिड़ो अलॻि इदारो आहे। जिन्ना यूनिवर्सिटी हिकिड़ो अलॻि इदारो आहे। असांजा कुझु मेंबर फैकल्टी मेंबर उते कमु ज़रूरु कंदा आहिनि, थोरी मिक़दार में। तो 14 ॼणा असांजा उते हाणे पोस्टेड आहिनि। इहा तव्हांजी जेकी शिकायत आहे न, इहा हिकिड़ी इंडिविजुअल सां रिलेटेड आहे ऐं पर इहा नई ॻाल्हि कान तव्हांखां ॿुधाई आहे। अहिड़ियूं शिकायतूं अक्सर करे ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि त ही उन खे एड्रेस करण जो फोरम कोन्हे। तव्हां उन जे लाइ का रिटन एप्लीकेशन मुंहिंजी ऑफिस मोकिले ॾियो, उनजो तदारुक थी वेंदो हलियो। ॻाल्हि इहा आहे त इहा बि सुठी ॻाल्हि आहे त तव्हां इहा ॻाल्हि हिते आंदी, बिकॉज़ जेसि ताईं तव्हां ॻाल्हाईंदव कोन। ऐं इहो ई त चवां सवेर खां पियो इहो चवां त जेसि ताईं तव्हां शिकायत न पंहिंजी रजिस्टर कराईंदव,
जेसि ताईं अहिड़नि माण्हुनि खे तव्हां आइडेंटिफाई न कंदव, हाणे अगरि तव्हां हींअर का शइ आइडेंटिफाई कई त इन जो अॻियां छा थींदो, इन जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, तव्हां मूंसां राब्ते में अचिजो, उन जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे जंहिंजे लाइ आउं फुल सपोर्ट कंदुसि तव्हांजी, बिकॉज दैट इज़ वॉट आई वॉज सेइंग त तव्हां बी काउंटेड, स्टैंड अप एंड बी काउंटेड, एंड देन पोइ असां वी कैन गो आफ्टर पीपल जेके अहिड़ियूं हरकतूं कनि था। डॉक्टर रूफीना सूमरो, डॉक्टर अमजद सिराज, डॉक्टर हुज़ूरा शेख, अवां टिनी जी वॾी महिरबानी ऐं ॿुधंदड़ जेके आहिनि तव्हां जूं लख महिरबानियूं। असांजो ही सेशन पूरो थियो। हिननि पैनलिस्टनि लाइ ताड़ियूं वॼाए सघो था।